साॻिया उठ साॻिया ओठी साॻी सदन होग भेरे भेरे भोग हिन बंभोर सां जशन लतीफ़ ऐं दरिया बचायो जलसा आम में मेहमान खास अवामी तहरीक के मरकजी सदर साईं वसंत अली साहब दयाल सराई साईं लाल चरवाल अमामुरा समूह ऐं मुंहिंजूं भेनरूं ऐं मुंहिंजा भाइरो जीअं सिंध जीअं फिक्रे परी जो जीअं असांजो दरिया सभ खां पहिरियां जशन लतीफ़ आहे ऐं लतीफ़ जो वजूद हिन सिंध सां आहे जेकॾहिं ऐं हुन धरतीअ जो वजूद हुन दरिया सां आहे जॾहिं दरिया न रहंदो त सिंध न रहंदी ऐं लतीफ़ न रहंदो त पोइ असीं कंहिंखे ॿुधाईंदासीं त शाह लतीफ़ असांजो अवामी इनकलाबी ऐं बैन अल-अक़वामी शाइर आहे। तंहिं करे ही वक़्तु आहे त पाण पंहिंजे दरिया जे लाइ पंहिंजे सिंध जे लाइ ऐं पंहिंजे वसीलनि लाइ विढ़ूं। हींअर पीपल्स पार्टी चए पई त असीं ही मामिलो सीसीआई में खणी वेंदासीं। काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट आम कानून जो शागिर्द आहियां उन में लिखियल आहे त उन में 9 मेंबर हूंदा हिकिड़ो वज़ीर आज़म हूंदो 4 वफ़ाक़ी वज़ीर हूंदा ऐं 4 सूबनि जा वज़ीर आला हूंदा। त तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त वफ़ाक़ी वज़ीर उन्हनि जा आहिनि वज़ीर आज़म उन्हनि जो आहे पंजाब में वज़ीर आला उन्हनि जो आहे। तंहिं करे ही केस तव्हां सीसीआई में हाराईंदव। सीसीआई में तव्हां असांजो कहिड़ो केस रखियो आहे? सीसीआई में त मुराद अली शाह असांजी आदमशुमारी लिखी ॾेई आयो। सीसीआई में त मुराद अली शाह असांजा वसीला लिखी ॾेई आयो। उन खां अलावा आर्टिकल 155 जेको पाणीअ जी विरासत ते आहे उहो अञा मौजूद आहे त उन जे मथां हिननि कानून ठाहे उन कानून जे मथां हिकिड़ो ॿियो कानून ठाहियो आहे। जॾहिं बि हिकिड़ो कानून ठहंदो आहे त पहिरें कानून खे ख़तम कबो आहे। तंहिं करे उहो कानून मौजूद आहे हिननि वरी ॿियो कानून ठाहियो आहे। उन खां अलावा सिंध जे अंदरि कॉर्पोरेट फार्मिंग ज़मीनूं सिंध जूं पंजाब जूं ही चोलिस्तान आबाद कंदा ऐं उन खां अलावा केनालनि जो मसइलो आहे। वरी शइ बि आईनी अमेंडमेंट जो मसइलो आहे। पीका जो मामलो आहे जिते असांखे ॻाल्हाइण खां रोकियो पियो वञे। इन समूरी सूरतहाल में उन समूरी सूरतहाल जा जेके सहूलियतकार आहिनि कानून जे अंदरि लिखियलु हूंदो अकम्पलिशमेंट माना शरीक जुर्म। असीं पीपल्स पार्टी सदर ज़रदारी खे इन रियासत जे अंदरि इन रियासत जेको जबर पई करे उन में शरीक जुर्म था सम्झूं। ज़रदारी तूं उन में मुलवस आहे, नवाज़ तूं मुलवस आहे, शहबाज तूं मुलवस आहे, मुराद तूं उन सां मुलवस आहे, पीपल्स पार्टी उन सां मुलवस आहे। शरीक जुर्म आहे ऐं उन सां गॾु जॾहिं असीं कारूंजर जो केस सुप्रीम कोर्ट में खणी वियासीं हैदराबाद जी बेंच हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो त कारूंजर जी जेका इहा कटाई आहे उतां तव्हां हिकिड़ो पथर बि नथा खणी सघो त हिन जी बेहयाई ऐं हिन जी नक जी पकाई आं त चवां थो त हिननि खे को लुसण जो नक आहे। ही एॾा बेहया आहिनि जो उहो केस वरी सुप्रीम कोर्ट में चैलेंज कयो अथनि। हींअर ढोंग पिया कनि त असां केनालनि खे नथा मञूं त असां तव्हां खां पुछंदा चाहियूं जेकॾहिं तव्हीं सिंध जा सॼण आहियो त उहो केस कारूंजर तव्हां सुप्रीम कोर्ट में चैलेंज छो कयो आहे? ऐं उन सां गॾु ही थर पार्कर जो कोयलो हिननि खे तव्हां सां थर पार्कर सां सिंध जे माण्हुनि सां पाकिस्तान जे माण्हुनि सां का बि हमदर्दी न आहे। हिननि खे हमदर्दी सिर्फ़ तव्हांजे वसीलनि सां आहे, तव्हांजे पाणीअ सां आहे, तव्हांजे दरिया सां आहिनि। ही वॾा खोरू ऐं लुटेरा आहिनि। उन सां गॾु हींअर धटे जी 40 लख एकड़ ज़मीन तबाह थी वई आहे ऐं उन
समूरी सूरत-हाल में डेल्टा ते डेल्टा आगे पियो ऐं सॼी ज़मीनूं वञनि पियूं इन समूरी सूरत-हाल में असीं चऊं था जेकॾहिं थरपारकर ऐं लाल पटी जामशोरे खां निकिरो तव्हां असांखे तालीम कहिड़ी ॾिनी आहे, तव्हां असांखे यूनिवर्सिटी कहिड़ी ॾिनी आहे, तव्हां असांजी एजुकेशन जे लाइ कहिड़ो प्लान ठाहियो आहे। तंहिं करे पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत ऐं ही फौजी इस्टेब्लिशमेंट सिंध ऐं पाकिस्तानी सजन आहे ऐं असीं मुतालबो था